ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدًا عبده ورسوله فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات لهم مغفرة وأجر عظيم صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين चरखो चोर जो भू भुण को न सुने उठी आधी रात जो अखर अल्फ चोर तंद कड़ी तकड़ी डाडी जल डोर उते वनी तोर जित सोन बराबर सुट भी कतण जे कान करी सुते साहिय हड ओच तो ईंदई ईद उघाड़न गड जिते सर त्यों कंदई सड उते सिकंदीअ सींघा रखी हम्द ऐं सना खां बाद निहायती वाजिबुल एहतराम हज़राती उलमा इकराम बिलखुसूस सदर महफिल साहिबजादा वाला शान क़िबला साईं बिरादर अज़ीज़म ग़ुलाम अतहर नईमी मुजद्ददी मद्दज़ल्लाहुल आली ख़तीब व इमाम जामा मस्जिद हाज़ा आई हाज़रीन महफिल अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह दस्तगीरी कमेटी की जानिब
हर महीने में 11 शरीफ़ जी जो को सिलसिलो रखियो वियो आहे उन सिलसिले जे मातहत अज महबूब सुबहानी कंदील नूरानी शहबाज लामकानी हुजूर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जी याद में ईसाल सवाब जी नियत सां 11 शरीफ़ जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। धणीअ दर दुआगो आहियां जेके भी दोस्त इन कार ख़ैर में शरीक आहिनि तावन कंदा आहिनि अल्लाह ताला सभिनि जो कावशूं कोशिशूं ख़िदमतूं पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। मो गुनाहगार सूरत माइदा मां आये करीमा तिलावत कई आहे इंशाअल्लाह उन जो तर्जुमो ऐं मौज़ू जे मुआफ़िक़ चंद मारूज़ात अवां प्यारी जमात जी नज़र कंदुसि पर उन खां पहिरीं ॿिन्ही जहान जे सरदार अड़ियन जे आधार नबियन जे पगदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में ज़ौक़ सां शौक़ ऐं मोहब्बत सां अहिड़ी सलाह सगोरी जो तुंहिंजे मुंहिंजे दुरूद ऐं सलाम जो आवाज़ हितां गूंजंदी वञे महबूब जे मदीने पहुचे। मिली करे चो सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मिले करे जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेके दोस्त मस्जिद शरीफ जे विरांडे में वेठा आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि तव्हां बि अंदरि तशरीफ़ खणी अचो। अल्लाह पाक अव्हां खे बि मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमाए। ऐं जेके मुंहिंजा दोस्त जवान रोडनि ते अतराफ़ में गलियुनि में उतां बि ॿुधनि पिया उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त ज़िंदगी ते भरवसो नाहे कुझु घड़ियूं अल्लाह जे घर में गुज़ारियो इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह जल जलालुहु अमन वाल इरशाद फरमायो वअदल्लाहुल्लज़ीना आमनू वाइदो फरमायो अल्लाह सुब्हानहु व तआला ईमान वारनि सां तवज्जो खपे वाइदो कयो आहे अल्लाह ताला कैसां ईमान वारनि सां व आमिलुस सालिहात ऐं उहे अल्लाह जा नेक बाना जिन ईमान भी आंदो आहे ऐं नेक अमल कया रब तो फरमाए त उन्हनि सां मुंहिंजो वाइदो या अल्लाह कहिड़ो वाइदो आहे रब तो फरमाए वअदल्लाहुल्लज़ीना आमनू मां अल्लाह वाइदो कयो आहे उन्हनि ईमान वारनि सां जिन मुझे पाक महबूब जो कलमो भी पढ़ियो आहे रुगो कलमो पढ़ी वही कान रहा वामिलुस सालिहात ऐं नेक अमल भी कंदा रहा रुगो कलमो पढ़ी करे वही कोन रहा 5 वक्त नमाज भी पढ़ंदा रहा कुरान जी तिलावत कंदा रहा हलाल कमाईंदा रहा हलाल खाईंदा रहा अब्बी अम्मा जो अदब कंदा रहा मां रब जो वाइदो आहे लहुम मग़फ़िरह व लहुम अजरुन अज़ीम
उन्हनि ईमान वारनि ऐं नेक अमल करण वारनि जे लाइ बख़्शिश भी आहे ऐं बेहिसाब अजर जो भी वाइदो आहे। लहुम मग़फ़िरा, अल्लाह तो फरमाए त उन्हनि जे लाइ मग़फ़िरत आहे, रुगो मग़फ़िरत न अजरुन अज़ीम। जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया मां रब उन्हनि जी बख़्शिश भी फरमाईंदो आहियां ऐं उन्हनि खे बेहिसाब अजर ऐं सवाब भी अता कंदो आहियां। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वल असर, कसम आहे ज़माने जो, छा जो? ज़माने जो। वल असर इन्नल इंसान लफी खुस्र, कसम ज़माने जो त इंसान नुक़सान में आहे। आउं न पियो चवां हर महीने जी 11 में अचण वारो या करण वारो अवां जो पंहिंजो आहियां पीर भाई आहियां मूसाईं कि भला ग़ुलाम अतर खे बि अर्ज़ कयो त सुठी ॻाल्हि आहे अदा अमीन वारनि अदा वाजिद वारनि ॻोठ वारनि इहा महफ़िल रखी आहे, पर इहा महफ़िल तॾहिं भली आहे जॾहिं हर महीने संगत हितां को पैगाम खणी वञे ऐं वरी काउंटिंग करियो त न जलसे खां पोइ नमाज़ी वधिया या न। इएं त न आहे जो महीने में 200 रुपया डोनेशन चंदो ॾेई छॾियो, इएं न आहे। हे ॻाल्हियूं कम वारियूं आहिनि, ॿुधी करे जे अमल कंदे त यार ई आहे। जे हिन कन मां ॿुधी हिन कन मां कढी छॾे त यार ई वारो राज़ी कोन थींदो। अल्लाह तो फरमाए वल असर इन्नल इंसान लफी खुस्र, मूंखे ज़माने जो कसम आहे इंसान नुक़सान में आहे। इल्लल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहात, मगर उहे माण्हू नुक़सान खां बची विया जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया। अज पोयों दौर आहे, जदीद दौर आहे। असांजो नौजवान वजी मुश्किल सां 4 रकातूं फर्ज़ पढ़ंदो आहे, दुआ भी कोन घुरंदो आहे, सुन्नतूं भी कोन पढ़ंदो आहे, नफ़ल भी कोन पढ़ंदो आहे। जदीद दौर लॻो पियो आहे, चवंदा इहो मौलियन पंहिंजो दीन घड़े छॾियो आहे। पर मुसलमानो यादि रखिजो कलमे पढ़ण सां कमु कोन हलंदो आहे। मुंहिंजे हबीब करीम फरमायो त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दखलिल जन्नह, बेशक यो कलमो जन्नत जी चाबी आहे। कलमो छा आहे? जन्नत जी चाबी आहे। पर अवां तजर्बो कयो उहा चाबी तालो खोलींदी आहे जे चाबीअ में ॾंद हूंदा, आहे या न? ठाहिण वारे कारीगर उन जो नक्शो निगार उन चाबी जे मुताबिक बनायो होंदो तो वह चाबी कार आमद आहे, तालो खोलींदी। पर जे उन जा ॾंद घसियल होंदा त तालो न खुलंदो आ। बेशक कलमो शरीफ जन्नत जी चाबी आहे, पर उन चाबीअ जा ॾंद 5 वक्त नमाज आ। उन ताले जी चाबी कुरान करीम जी तिलावत, उन जन्नती ताले जी चाबी जी मुझा मिठा रमज़ान शरीफ जा रोज़ा भी उन चाबी जा ॾंद आहिनि। जेको माण्हू 5 वक्त नमाज पढ़ंदो आहे, कुरान जी तिलावत कंदो आहे, अबे अम्मा जो फरमादार आहे, ऐं इहे सभु जन्नती चाबीअ जा ॾंद आहिनि। इहा चाबी जॾहिं खणी वेंदे त इंशाअल्लाह पुॼंदे त दरवाज़ो खुलियल हूंदई।
अल्लाह तो फरमाए या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक रादियतम मर्दिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात अदा तवज्जो है यार, गौर सां ॿुधो। जदीद दौर आहे, हर नौजवान जे हथ में गोॾे जेॾी टच मोबाइल आहे। पोइ अॼुकल्ह मोबाइल कारोबार थी वई आहे। हिकिड़ो इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा नाले हिकिड़ो ग्रुप निकितो आहे, जाहिल आहे। वो अलग दीन जी देगड़ी चाड़ियो वेठो आ। कई फिरका असा जो नौजवान बुतर में लगो पियो आ, कंहिंजी बुधा ही भी हदीस की गाल पियो करे, ही भी हदीस की गाल पियो करे। याद रखजो मुझे महबूब फरमायो कुर्बे कयामत में एड़ा मानू इंदा मिठो मिठो कुरान पढ़ंदा, तजवीज़ सा कुरान पढ़ंदा, पर उन जो कुरान दिसी करे पंजो ईमान खराब न कजो। हबीबन फरमायो ला युजाविरु हनाजिरहुम, यो कुरान उन जे जुबान ते हुंदो पर दिल में न हुंदो। कई फिरका निकरी वया, कई जमातों निकरी वयूं। ईमान वारन जो ईमान खराब पियो थिए, पर नौजवानो तो खे मुबारक ॾींदो हलां। तू जेका यारहीं वारे यार जी यारहीं पियो करी, मदीने वारे घोट जो मिलाद पियो करे। अहले सुन्नत जमात जो अकीदो अल्लाह पाक तोखे ॾिनो आहे। इहो नओं अकीदो न आहे, ठहियल अकीदो न आहे, जुड़तो अकीदो न आहे। अहले सुन्नत जमात वारो अकीदो यो मुस्तफा जे सवालक सहाबन जो अकीदो आहे। गाल मुझी गौर सां ॿुधो। अवां भी हलो पिया शहर में ॾिसो पिया, हाणे कई नौजवान रफ़ यदन पिया कनि, टंगू ईअं खुलियूं पियूं आहिनि, हथ नाफ खां हेठां न सीने ते ॿधियो बीठा आहिनि। यानी कई फिरका निकिरी विया। बिलख़ुसूस नौजवान कंपनी में वञनि था, उते उन मसलक जा उहे अॻवान हूंदा आहिनि, पोइ उन्हनि खे फैसिलिटीज़ उन्हनि खे कई मुनाफ़ा सपोर्ट कनि था। ऐं तक़रीबन असांजा नौजवान उन्हनि जे उन झांके में अची वञनि था। पर यादि रखिजो इहे सभई बातिल आहिनि। हक़ वारी जमात आहे त अहले सुन्नत वल जमात। मदीने जे ताजदार अड़ियां जे आधार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो मुझा गुलामो बनी इसराइल में 72 फिरका हा, पर मुझी उम्मत में 73 फिरका पैदा थींदा। उन्हनि में 72 हा। ऐं महबूबन फरमाए त मुझी उम्मत में थोरो ॻाल्हायो 73 फिरका पैदा थींदा। घर घर में जहिड़ो हूंदो। कुल्लुहुम फिन्नार इल्ला फिरकतन वाहिदा, सब जा सब गुमराह जहन्नमी हूंदा, मगर हिकड़ी जमात हक वारी हुंदी। सहाबन पुछो या रसूल अल्लाह उहा हक वारी जमात कहिड़ी आ? पाक नबी फरमायो मा अना अलैहि व असहाबी, जेको मुंहिंजो ऐं मुंहिंजे सहाबन जो तरीक़ो आ, इन तरीक़े ते हलण वारी जमात हक वारी जमात आ। सुन्नी तोखे मुबारक हुजे, बेहमदी ताला उहा जमात अहले सुन्नत जमात आ। लाखे लतीफ़ा फरमायो त बेड़ियों त बेड़ा तन जूं, बेड़ियों त बेड़ा तन जूं, बवीहा बटीय। बेटा समझो पिया या न? 22 घणा थिया? ॻाल्हायो 40 ऐं 32 घणा थिया? थोरो ॻाल्हायो
बेड़ियों त बेड़ा तन जो बविया बटिया सदी दड़ आ सबको पर लज्जन अथन लिया वाबे चवंता हेडे अचो एले हदीस वाला चवंता हेडे अचो शिया चवंता हेडा अचो गैर मुकल्लद चवंता हेडे अचो सदी दड़ आ सबको पर लज्जन अथन लीह सिवाए हो तनरी कंधी पुजंदियों की नकी केॾो कुरान पढ़न केॾियूं इबादतूं कनि बेटाई तो फरमाए सवाए हो तनरी कंधीअ पुॼंदियूं की न की जेको महबूब जो ग़ुलाम आहे उहो ई कंधीअ पुॼंदो जेको यार सां रीसूं थो करे अध में रहिजी वेंदो इहो मंज़िल कॾहिं कोन माणींदो इसरार औलिया किताब जो नालो आहे हजरत ख्वाजा फरीदुद्दीन मसऊद गंज शकर रहमतुल्लाहि ताला अलैह लिखन था पिया अल्लाह जो कामिल वलिया हजरत ख्वाजा इब्राहिम बिन अदम वाट वठी अचे पियो कामिल वलिया विलायत खां पहिरीं बादशाह हुयो पोइ जॾहिं ये इश्क वारी बीमारी लगी त बादशाही पुट जे हवाले करे पान हिकड़ो जोड़ो कपड़न जो ऐं रली खणी ऋण पट में वञी अल्लाह जे ज़िक्र में आधी रात उथे पखिलात लवन आधी रात उथे पखिलात लवन पंहिंजे मालिक जो हो पंहिंजे खालिक जो हमद पढ़न आधी रात उथे 6 महीना गुज़री विया साल गुज़री वियो पुट ॾिठो वञी बाबे जी ख़बर वठां ॻोल्हे ॻोल्हे हज़रत इब्राहिम बिन अदम खे समुंड जे किनारे आयो ऋण पट लगो पियो आहे जूं पड़ी अॾी पिया अल्लाह जो कामिल बानड़ो तस्बीह हथ में आ रब जे ज़िक्र में वेठो आहे पुट आयो ग़रीबाना हाल लटा मेरा सवाल कई बाबा दे ख़बर हिन ग़रीबीअ में मज़ो या बादशाहीअ में मज़ो साईं मुर्की करे फरमायो हिकिड़ी उहा बादशाही जेका तोखे ॾेई आयो आहियां हिकिड़े बादशाही वरी मुंहिंजे करीम रब मूंखे ॾिनी आहे हिन में ॾाढो मज़ो आहे बाबा कहिड़ी बादशाही खाइण जे लाइ वेलो न आहे ग़रीबी मिसकीनी वारो हाल लॻो पियो आहे बादशाही साईं फरमायो तो वारी फौज घुरा पुलिस घुरा जेके तुंहिंजा हामी घुरा मां ये सुई खणी तो समुंड में उछलाया आहे के में ताकत मूंखे समुंड मां सुई आणे दे पुट अर्ज़ कयो बाबा समुंड मां सुई कीअं निकरंदी साईं फरमायो हाणे ॾिस मुंहिंजी रूहानी ताकत हिय जो सुई उछलायई समुंड जे अंदर हुक्म ॾिनई ऐं मच्छियों अल्लाह जी मखलूक मूंखे मुंहिंजी सुई खपे समुंड में जेतिरी मखलूक आहे सभई पंहिंजा मुंहुं ॿाहिरि कढी आयो हिकिड़ी मच्छी उहा सुई कढी ॿाहिरि आई आहे साईं मुर्की करे फरमायो पुट उहा तुंहिंजी हुकूमत आहे हीअ वरी करीम रब मूंखे हुकूमत ॾिनी आहे इहो खजानो खुटण वारो आहे ही कोन मुंहिंजा कामिल कलंदर कोडारे वारा मीर ज़ाहिर में फ़कीर दिल जा अमीर फ़कीराणो लिबास हूंदो हो सादड़ा कपड़ा पाइंदा हुआ कारी कोठी पियल हुए हमेशा दस्तार मुबारक मथे ते होंदे वे
एतरे कदर जॾहिं साईं जो हिन दुनिया मां रूह मुबारक परवास थियो उन टाइम ते भी मुझे मुर्शिद जे मथे ते दस्तार रखियल हुई ऐं जेॾी महिल नमाज जो टाइम थींदो साईं आखिरी वक्त में शदीद अलील हा पाण मुरीदन के फरमाइंदा पुट वञो मस्जिद पासे में आ जमात पी थिए उते वञी नमाज पढ़ी अचो आऊं त हुई हलण जहिड़ो न आहियां मुरीद जेॾी महिल जमात सां नमाज पढ़ंदा हा त कंहिं फ़कीर ॾिठो त साईं वरी बीमारी वारे बिस्तरे ते बि रब जी नमाज पढ़ी रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहे कामिल मुर्शिद कारी वास्कोटे पाईंदा हा एॾा सखी हा एडा सखीवा जाडे विंदा वा बाराड़ीअ में सैयद मिलियो तो उन जो अदब करणो आ उन जी इज्जत करणी आ गरीब मिलियो तो उन जी मदद करणी आ दीनी इदारन सां मदद कंदा जॾहिं भी को फ़कीर ईंदो हो त पाण निहारींदा कोन हुआ खीसे में हथ हणंदा हुआ जेको कुछ आयो वो गरीब खे ॾेई छॾींदा हा छो त खज़ा फ़कीरन के अल्लाह पाक उहा दौलत ॾिनी आ जो यो खज़ानो रब पाक ॾिनो आ पंहिंजे ग़ुलामन खे त मां रब ॾींदो वञा अवां ख़ल्क़ में विरहाईंदा वञो सुभान अल्लाह सुभान अल्लाह खज़ानो खुदा जो विरहायो फ़कीरन मिलण मौला जे सदायो फ़कीरन हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह वाट वठी पियो अचे हिकिड़ो नौजवान शराब में धुत लगो पियो आ नशे में मदहोश लगो पियो आ अल्लाह जे वलीअ ते नज़र पई दिल में ख्याल कयाऊं त नशे में आया कदोरे कम में आया अल्लाह जो वली साम्हूं पियो अचे हाणे त छा कयां काॾे वञा अगर इन हाल में मूंखे ॾिसंदो त हू छा सम्झंदो हेॾे होॾे निहारईं भॼण जे लाइ को रस्तो कोन मिलियो आ का वाट कान मिली काॾे भञा काॾे वञा अल्लाह जो वली भी वेझड़ो आयो आ उन शराबीअ खीसे मां टोपी कढी मथे में विधी शरीफ थी भी रहियो हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह वेझो आयो इन मवाली डोड़ी वञी कदमनि ते किरियो हथ चुमई अदब कई साईं रवानो थी वियो ऐं वो मवाली दिल में पियो सोचे सुठो थियो साईं महसूस कोन कयो त आऊं कहिड़ी कैफियत में हुयोसि या नशे में हुयोसि अल्लाह जो वली हलियो वियो सुठो थियो पर याद रखजो अल्लाह जे वलीअ जे हथ में शराबीअ जो हथ अचे ऐं उहो वरी शराबी शराबी रहे या वलीअ जी तौहीन दस्तगीर जो दर हुजे चोर अचे ऐं वरी चोर रहिजी वञे या दर जी तौहीन हुन त हमरा समझो सुठो थियो साईं खे ख़बर कान पई पर रात जो टाइम थियो आयो शराबी निंड में आ ख्वाब पियो ॾिसे त जन्नत जा सैर पियो कयां दिल जो दिल में सोचण लगो आ आऊं त वॾो ॾोहारी आहियां आऊं त वॾो पापी आहियां आऊं त वॾो शराबी आहियां आऊं त वॾो गुनाहगार आहियां ही वरी जन्नत जा बाग ॻाल्हि सम्झ में कान आए हाथ फेखे बि मां आवाज़ आयो वाके इब्राहिम बिन अदम सां हथ मिलाइण खां पहिरीं तूं अहिड़ो हुए पर जेॾी महिल तो अल्लाह जे दोस्त जे हथ में हथ ॾिनो तो अदब कयो तो इज्जत कई अल्लाह जे वलीअ जी इन अदब जे करे रब तुंहिंजे ज़िंदगीअ जा गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह नेकी कहिड़ी त तो वलीअ जो अदब कयो छा कयो अदा अदब वॾी शइ आहे बा अदब बा नसीब बे अदब बे नसीब रोजा नमाजूं हज ज़कातूं मदरसा सब पंहिंजी जगह ते
पर जे अदब ना है तो कुछ भी ना। अहले सुन्नत जमात असांजे मुर्शिदन कामिलन उस्तादन हमेशा अदब सिखायो। भले केडो आलम आ तवा असांजे उस्ताद उलमा फकीहुल असर मुर्शिद कामिल साईं काजी मोहम्मद अहमद नाइमी मद्दज़ल्लहुल आदि ने निहारियो तो हमेशा साईं जे अंदर अदब आ। सुभान अल्लाह हक मुर्शिद फकीरी आजिज़ी कोडारे शरीफ जे प्रोग्राम में सिंध भर जा बुजुर्ग मशाइख पीर अचन था। साईं सिबन के अग्या कंदो विंदो पान पुठिया। फकीरी अदब सैयदन जो अदब एहतराम असल दीन इहो आ। जिते अदब जी खुशबू ना है उते इश्क भी ना है। जे वण में फल होंदो न मेवो घणो होंदो वो झुकियल होंदो ऐं जंहिंमें कुछ न होंदो वो आकड़ियल होंदो। मुझे उस्तादन मुझे मुर्शिदन दे निहारियो हमेशा साईं फकीर आजिज़ी छो त जिते इल्म जो फल घणो होंदो आ उते अदब ऐं आजिज़ी भी हूंदी आ। उन शराबी दिल में ख्याल कयो रात जो टाइम आ आऊं त एड़ो नेक कोन आया मामलो छाए। आवाज आयो तो मुझे वलीअ जो अदब कयो आ हथ चुमियो आ मां उन जे करे तुझे जिंदगी जा गुनाह माफ करे छड़िया। अहले सुन्नत जमात वारो जेको कोड़ो आम वली इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह जो हथ चुमे अदब करे रब उन खे एडो मकाम पियो दे तो उन्हनि जो मकाम छा होंदो जिन मदीने वारे घोट जा हथ चुमिया। सुभान अल्लाह जिन 5 वक्त नमाज़ू रसूलुल्लाह जे पुठियां पढ़ियो जिन पूरी जिंदगी बदर में औद में गज़वा में खंदक में करबला में इस्लाम जे ला वक़फ़ करे छड़ियो। जे वलीअ जे हथ चुमण में एडो कमाल आ त इमामुल अंबिया जे हथ चुमण जो मकाम छा हूंदो। सजो दारू मदार अदब ते आ। कुरान खोले दिस फिरौन मुकाबले में आयो मूसा कलीमुल्लाह जी ऐं फिरौन जादूगर वठी आयो मैदान में। मूसा कलीमुल्लाह खे चई माज़ अल्लाह उ नबी न समझंदो चई तू जादूगर आ हलिया मूसा मुकाबलो कर। अल्लाह ताला कुरान में फरमाए थो ऐं कलीम तू वञ मैदान में फिरौन जो मुकाबलो कर। हाणे मूसा कलीमुल्लाह वटि सिर्फ़ हिकिड़ी लठ आ जिते टेक लगाए हलंदो आयो मैदान में सामू जो न्यारे त जादूगर मां मैदान भरियो पियो। कुरान गवाए फिरौन जेके जादूगर वठी आयो उन्हनि एतिरो अदब कयो जो मूसा कलीमुल्लाह खे चवण लगा तू उम्र में वॾो आ बुज़ुर्ग तो लगी पहिरीं तू पंहिंजे फन जो कमाल ॾेखार जेको तो वटि इल्म आहे उन खां बाद में असांजी वारी आ। सिर्फ़ एतिरी ॻाल्हि हुननि कई अदब कयो त पहिरीं तुंहिंजी वारी आ। रब खे इहा अदा पसंदि आई। उहो फिरौन जेके जादूगर वठी आयो हिकु नज़र में कलीमुल्लाह जे कदमनि ते बि किरी पिया कलमो बि नसीब थियो आ सहाबी भी बणिजी विया हिकु नज़र में। इहो मक़ाम कीअं मिलियो अदब जे ज़रिए मिलियो। छाजे मिलियो अदब जे करे। मूसा कलीमुल्लाह जा सहाबी बणिजी विया। अहले सुन्नत जमात जो सजो दारो मदार फोकस अदब जे मथां आहे। नमाज भी उहा भली जंहिंमें अदब हुजे ज़कात भी उहा भली जिते अदब हुजे हज भी उहो भलो आहे जिते अदब हुजे। जे अदब ना है तो सजदर में रब का लज्जत भी ना है। अल्लाह जो कामिल वलिया उयूनुल हिकायत वारो बुजुर्ग तो लिखे हिकड़ो नौजवान आ 5 वक्त जो नमाज़िया सौम सलात जो पाबंदा हलाल कमाईंदो आ हलाल खाईंदो। 5 वक्त जी नमाज पढ़ण वारो अल्लाह जो कुरान तो फरमाए सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद।
अवा तजर्बो कयो भले गरीब जो बार होजे भले मिस्कीन होजे भले कपड़ा उन जा चंगा न होजन पर जे कदे दीनदार आ 5 वक्त जो नमाजी आ अब्बे अम्मा जो फरमादार आ बेहयाई बुराई खां बतल्ला जे कदे ही पेशानी रब जे बारगाह में झुकाण वारो आ त रब कुदरती उन नौजवान जे चेहरे में नूर रखंदो आ यो तजर्बो कयो यो नूर भले दुनिया जा केड़ा महंगा कीमती ब्यूटिकल क्रीम लगाए उहा रंगत वो नूर न मिलंदो तहज्जुद नमाज पढ़ण सां कुदरती रब चेहरे में नूर रखंदो आहे नमाज जे सजदन जे करे रब चेहरे में नूर रखंदो आहे हलाल कमाइण हलाल खान जे करे रब चेहरे में नूर रखंदो आहे ऐं कुदरती नमाज़ीअ जे पेशानी में रब नूर रखंदो आहे नमाज़ीअ जो चेहरे में नियारण सां दिल खे सुरूर मिलंदो आहे माज़अल्लाह चवण न खपे कई अहिड़ा बेनमाज़ी हसीन त हूंदा पर चेहरे में नियारींदे त रूहानियत न हूंदी आहे नमाज तिलावत इबादत करे कुदरती मोमिन जे पेशानी में रब नूर रखंदो ऐं न मोमिन जो चेहरो चमकंदो आ हे नौजवान गरीबा मिस्कीना पर हलाल कमाईंदो आ टोकरियों खणी करे बाजार में गलियन में कोठन में होको दींदो आ आवाज दींदो आ हलाल कमाईंदो आ बादशाह जे शाही महल खां गुजरियो शहजादीअ जी नौकरियाणी जी नजर पई बनी इसराइल जो नौजवान वडो हसीनो जमील आ ऐं चेहरे में रूहानियत वारो नूर आ वा नौकरियाणी दौड़ी आई शहजादी वट ची ओ बादशाह जी धीअ एड़ो हसीन नौजवान मां कदे डिठो ही नाहे डाडो हसीना शहजादी चवन लगी वञ वठी अचेस के न के बहाने वठी अचेस नौकरियाणी दौड़ी आई नौजवान बादशाह जी शहजादी खे सौदो वठणो आ घर में हलणो पवंदे नौजवान जे घर में पैर रखियो आ नौकरियाणी दरवाजो बंद कयो वरी अगते वठी आई आ बियो दरवाजो बंद कया वरी अगते शाही महल में वठी आई आ टियो दरवाजो बंद कई उते बादशाह जी शहजादी वेठी आ शहजादी जी नजर पे नौजवान हसीना कुदरती नूर आ गाल करे बुधाई मुखे तुसा सौदो करणो ना है माज़ अल्लाह मुझो बुराई जो इरादो आ इया गाल कंदे उन नौजवान जा लिंग रफण लगा खौफ खुदा तारी थी वयो चवन लगो बादशाह जी न्याणी कुछ ख्याल कर रब कहारा जब्बारा इन दुनिया में मरणो आ एक डी जान छड़नो आ छो थी बुरे कम जी दावत दी बादशाह जी शहजादी चवन लगी ये बयान ये नसीहतों बाद में कजा तोखे यो कम करणो आ अगर न त तुझे भजन जो रस्तो ना आए मां पांजे बाबे सां शिकायत ही करया त नौजवान मुझे शाही महल में आयो आ तोखे फांसी ते चाड़ियो वेंदो नौजवान हाणे रफण लगो आ खौफे खुदा में कांपण लगो आ लाखिण लतीफ फरमायो त ढार चादर धक तपी थी मताब ससुई इनय संग जो तो हो त घुरंदा हिसाब पो जतन खे जवाब कड़ो दीदिय के चमे नौजवान डिठो भजन जो रस्तो भी नाए औरत बुराई ते आमादा ऐं माज़ अल्लाह जे करे यो कम थी वयो त करीम कहार रब जे बारगाह में कंध केड़ो खणंदस लाखिण लतीफ फरमायो त जहड़ी आयस जिया माना दुआ पियो घरे मौला
जे अमड़ जे पेटा गुनाहन का साफ थी आया सी न जहड़े आयस जिया शल अहड़ी वञा ओडही जड़ी आयस जिया शल अड़ी वञा ओडही त लाला इय जो लतीफ़ चवे कर मुंदन उठा मीह न त कंद खणदियस कीअं वञी मोह मार वड़न जे गुनाह करण खां पहिरीं सोचणो आहे वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून वली मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान हिक ॾींहुं रब जे रूबरू सवालनि जो जवाब ॾियणो नौजवान वेचारो बेबसी वियो छा कयां चवण लॻो शहज़ादी पाणी ॾे त मां वुज़ू कयां उन खां बाद में ॾिठो वेंदो दिल में सोचई वुज़ू कयां को हल निकिरे शहज़ादी चयो पंहिंजे नौकरियाणीअ खे पाणीअ जो डॿो भर इन खे छत ते वठी वञ वुज़ू करा नौजवान जेॾी महिल छत ते आयो आहे दिल में ख़्याल कई हितां झंप हणा हेठि वञी किरां पोइ झुरां बचां मरां पर हिन गुनाह खां इहो मौत भलो हिकु चकर मरी वेंदुसि यो मुझे खून जो धब्बो ज़मीन तां हवा लगंदी सुकी वेंदो पर जे गुनाह जो दाग लगी वयो त क़यामत ताईं कोन मिटो इं बहानो बनायो न 40 गज लंबाई वारी बिल्डिंग तां नौजवान झंप आयो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो फरिश्ते के जल्दी कर मुझे यार मुझे खौफ में इहो कम कयो आ पर ज़मीन ते पुजे त चोट न लॻेसि पर झले ज़मीन ते बिहारे छॾियसि नौजवान सलामतीअ सां ज़मीन ते आयो आहे चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि को बानो क़यामत ऐं बुराईअ खां बचण जो इरादो कंदो आहे गुनाह खां भॼंदो आहे त रब उन जे लाइ दरवाज़ो खोलींदो आहे शर्त इहो त को कोशिश करे त अॼु जेको वञा पियो हिन रस्ते ते बुराई आहे मोटी वञ रब तुंहिंजी मदद कंदो तोखे ख़बर आहे ही जेको कमु आऊं कयां पियो इन में चङाई न आहे कंहिं मुसलमान जी दिलि आज़ारी आहे कंहिंजो नुक़सान आहे तूं बचण जी कोशिश कर रब ख़ुदि तुंहिंजी मदद कंदो यूसुफ अलैहिस्सलाम खे बीबी ज़ुलेखा जॾहिं शाही महल में घुरायो 7 कमरा बंदि कई मुंहिंजा मुर्शिद कलंदर कोडारे वारा साईं सूर यूसुफ जी तफ़सीर बयान कंदा आहिनि उन में फरमाईंदा अब्बा उन बीबी ज़ुलेखा उते अहिड़ियूं नंगियूं तस्वीरूं लॻायूं हुयूं 80 सालनि जो आबिद बि जे वञे हा न त ईमान ख़राब थी वञे हा पर अल्लाह जो नबी यूसुफ हो वार जो फ़र्क़ु न पियो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं बुराई जो इरादो तरक करे उन बुराई खां भॻो बीबी ज़ुलेखा 7 ताला हणाया पर करीम रब उहे 7 ई ताला यूसुफ जे लाइ खोले इहो इशारो इन तरफ़ आहे त मुसलमानो अवां बुराई खां मोह मोड़ियो रब अवां जे लाइ दरवाज़ा पाण खोले छॾींदो अवां जी मदद पाण कंदो आहे अवां नेकीअ जे तरफ़ अचो रब अवां जे लाइ नेकी जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे पर शर्त इहो आहे त को बुराई खां मोह मोड़े कोल करीम रब जे बारगाह में अचे बीबी ज़ुलेखा जी ॻाल्हि अची वई 80 साल जी उम्र थी वया मथे जा वार छा थी वया सींद छी थी वया हिकड़े बुत जी पूजा कंदी आ उन जे मथां रोज़ चादरूं चाढ़ींदी आ खीर हारींदी आ ऐं माद अल्लाह चवंदी आ ओ मुंहिंजा कूड़ा खुदा मूंखे यूसुफ मिला 80 साल गुज़री पत्थर के पूजींदे पूजींदे
जवानी वई हुस्न वयो वार कारण मां अच्छा थी वया सींद अच्छी थी वई चेहरे में नुकुश अची वया 80 साल गुजरी वया एक डी दिल में ख्याल आयो इंसान आ चवन लगी दिल में न पत्थर मां कुछ वरियो आ न को वरंदो अञा ताईं मूंखे यूसुफ कान मिलियो आ उन बुत खे खणी मथा करे पट ते हई भञी भोरा करे उन बेनियाज रब जे बारगाह में सिर सजदे में रखी अर्ज कई यूसुफ जा खुदा अज तोसां सुला थी कयां अज मूसां परची पाओ 80 साल गुजरी वया बुत मां कुछ कोन मिलियो ऐ यूसुफ जा खुदा जे तुझे दर ते आई आहियां पाए पांद गिचीअ में अंगण जे अचन अवगुण ऐब कचायो ढोलिया ढकण ढकजन तोड़े लख हुजन तब माफियों डिजन में धरा होड़ा बीबी जुलेखा पत्थर खां मुंह मोड़े अल्लाह जे बारगाह में सजदो कयो आ एडा रब तो फरमाया यूसुफ जुलेखा के दीदार करा मौला कदे तो चयो पे आरिद या यूसुफ ऐ यूसुफ किनारो कर जुलेखा खां अज मौला तू पान तो चवी यूसुफ वनी जुलेखा के दीदार करा ऐ हाने दीदार छा कराया जवानी वई उवे जुलेखा जा जलाल वया जमाल वया हुस्न वया कुराड़ी थी वई 80 साल जी उम्र थी वई अल्लाह ताला फरमायो यूसुफ अज जुलेखा मूसा परचाओ कयो आ सुलह कया अज मुझे दर ते हली आई आ तू वञ हुआ कुराड़ी आ जवानी ॾियण मां अल्लाह जो कमा हुस्न खे वापस वराण मां अल्लाह जो कमा वञ जुलेखा सां निकाह कर मां अल्लाह जो कमा या कुराड़पन खत्म करे जवानी ॾियण मां अल्लाह जो कमा चवण जो मकसद इहो आहे गुनाहगार असां तव्हां केॾा बि गुनाहगार आहियो पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे कॾहिं उन जे दर ते अची सिर सजदे में रखी अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे अञा इंतज़ार कोन कंदे ये लुड़क बाद में किरंदा रब पहिरीं परची पवंदो आहे कदे को परचान जी कोशिश त करे कदे को गुनाहगार अखियुनि मां ॻोढ़ा त ॻारे यारो अर्ज़ पे कयम अल्लाह वारन जो अदब अल्लाह जो कामिल वलिया हजरत ख्वाजा बिशर हाफी वली बाद में आ तारीख पढ़ो वडो ऐं रुगो शराबी न हुन जा चंद कारखाना हा शराब ठाहिण जा पीअंदो भी आ खपाइंदो भी आ बशर हाफी जेको बाद में औलियान में कामिल आओ वली बनियो ये विलायत कीअं मिली एक ॾियारे हज़रत बशर हाफी रहमतुल्लाह वाट वठी पियो वञे हलंदे हलंदे जो वाट ते ॾिसे तकड़ो कागज़ जो टुकड़ो पियो आ उन ते बेनियाज रब जो नालो लिखियल आ जागो पिया या न अजकल असां जे माशरे में माहौल में माज़अल्लाह अखबारन में कुरान लिखियो पियो कागज़न ते स्कूलन जो कापियूं रद्दी में कबाड़ी वारा वठन था उतां खां पोइ वरी चीज़ूं खपाइण वारा मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो कुरान जूं आयतूं रोडनि ते रस्तनि ते ऐं हवा में फड़ी करे गंदी जॻहियुनि ते पर काश अॼु जो मुस्लमान ॾिसे भी पियो त हिन अख़बार में कुरान लिखियो पियो आहे पर उनखे सेव न कंदो अदब मोकिलाए वियो देवारिन ते चाकिंग थी पई हुंदी आ माज़अल्लाह उन ते कुत्ता पेशाब पिया कंदा
मुसलमानों कुरान जो अदब कयो। जिते भी कुरान जी आयत जो अखर नजर अचे तो उनके चुम्मी अखिन से लगाए महफूज कयो। अज जो मुसलमान दाऊ तो करे, रिज़्क़ में बरकत ना है, रत जे रिश्तन में मोहब्बत ना है, सेहत ना है, बीमारियों वबाऊं परेशानियों जो सबब कहिड़ो आ जो अज कुरान जो अदब मोकलाए, तिलावत मोकलाए वई। उन मोबाइल में जिते बेहयाई बुराई पी हले उते कुरान जो आयतूं पियो हलन। अज जे मुसलमान खां जॾहिं कुरान जो अदब मोकलाए वयो त उहे बरकतूं भी मोकलाए वई। बशर आफी रहमतुल्लाह जी नजर पई कागज जे टुकड़े ते अल्लाह जो नालो लिखियल हो नशे में पर दिल में ख्याल कई त बेनियाज रब जो नालो आ। वो कागज खयाई धोई साफ करे उनके खुशबू लगाए चुम्मी उनके बुलंद जगह ते रखई अदब कई पान हलियो वियो आ। रात जो सुतो पियो आ हाथ फेग बीमा आवाज आयो ओ बशर तो मुझे नाले खे बुलंद जगह ते रखियो आ। मां रब भी तो खे वो मकान दिनो आ जो कयामत ताईं मानू इं कोन चवंदा त बशर शराबिया, चवंदा बशर कामिल वली आहे। दुनिया डिठो जंजी रात अयाशियन में शराबियन में गुजरंदी हुई उन बशर जो रातियों मस्जिदन में तहज्जुद में गुजरन लगी। रब उन जे ला तौबा जा दरवाजा खोले छड़िया। रब उनखे तौबतन नसूहा जी तौफीक दिनी पर शर्त केड़ो आ कुछ तू भी अग भरी थी मता चवे होत बलोच त कमीने मां कीनत। दस्तगीर जी यारी शरीफ माशाअल्लाह बाय से बरकता एकड़ो अर्ज करया तो जो पंजो आया इन महंगाई के दौर में इको साउंड वगैरह जो कुछ यो मामूली खर्च ना है। अल्लाह वहां जा खर्च कबूल करे पर एकड़ो अर्ज करया त हर महीने या महफिल भले करियो पर इन में को न को पैगाम पल्ले बधी वन। पहिरियों पैगाम यो आ त जेके ते वेठा आहियूं इरादो कयो इंशाअल्लाह त 5 वक्त नमाज पढ़ंदासीं ऐं वरी बाजार में वञी करे जेके वञा दोस्त मिट माइट बेनमाज़ियन मोहब्बत सां प्यार सां पंहिंजा तालुकात वास्ता उनके मजबूर करे उनके भी नमाज़ी बनाए ऐं कोशिश कयो थोरो घणो कुरान जी तिलावत कंदा कयो। ऐं जेको मूं अर्ज़ कयो होटल ते बाजार में रोड ते जिते भी के कागज से अगर कुरान जी आयत आ रब पाक जो नालो आ या मदीने वारे घोट जो इस्म गरामी आ या के अल्लाह जे कामिल वली जो पाक नालो आ त ऐद कयो त इंशाअल्लाह उन जो अदब करणो आ उन जो ताफ़ुज़ करणो। ऐं किबला साईं मोहम्मद अमीन कादरी मुखे बुधायो त अल्हम्दुलिल्लाह अवां जे गोठ वारन खे रब इया सादत भी दिनी आ जो साईं हिता जमात का महीने में एकड़ी कमेटी ठाई आ 100 रुपया चंदो करे पो जेतरो कुछ थिंदो आ वो खणी गरीब आबाद में अनवारे मुजद्दिद नईमिया जोको दीनी उलूमन जो मरकज आ जिते कामिल कलंदर उस्ताद उलमा मुफ्ती आजम सिंध साईं काजी मुफ्ती मोहम्मद अहमद नईमी पढ़ाइन था उन इदारे जे तावन जे ला फकीर हर महीने चंदो कंदो आ। अवां के अर्ज कया अवां के भी न बुधायो अल्लाह न करे कंजो अब्बो कंजी अमड़ कंजो बा जे वफात करे व्यान उन्हनि जे ईसाले सवाब जी नियत करे 100 150 200 जेके भुजन हम फकीर के दई छड़ियो फकीर गद करे साईं ताईं पुजाइंदो ऐं यो सदका जारिया मदरसो हलंदो रहंदो बार पढ़ंदा रहंदा इन जो सवाब अवां जे मरूमियन ताईं करीम रब पुजाइंदो।
इनके सदका जारिया चइबो आ त मुंहिंजी दुआ है अल्लाह तबारक व तआला यो मुझो दस्तगीरी पैगाम पंहिंजी बारगाह में कबूल व मंजूर फरमाए। अल्लाह से मूंखे जुमले जमात के अमल जी तौफीक अता फरमाए।